अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। सिंधु माथिरे जे क़दीम तहज़ीब खे उजागर करण लाइ सिंध आवाज़ न्यूज़ जे सॾ ते ॿियनि शहरनि जीअं दौलतपुर सफ़न में बि सक़ाफ़ती ॾियारो जोश जज़्बे सां मल्हायो वियो। उन हवाले सां दौलतपुर सफ़न शहर जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि क़ौमी अवामी तहरीक, सुजाग ॿार तहरीक, जसकम शहीद बशीर ख़ान कुरैशी, घलू वेलफेयर ऐं समेत शहरीन वॾे अंग में मुख़्तलिफ़ चौकनि खां रैली कढी, जेका कटपर पंप खां थींदी मेन चौक प्रेस क्लब अॻियां मुख्य तक़रीब कई वई। जॾहिं त नौजवाननि सिंधी गीत ते रक़्स करे झुमरियूं हयूं। उन मौक़े ते सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि नज़ीर डारी, नियाज़ उन्नड़, मुख़्तियार उन्नड़, मोहम्मद अली पली चयो त सिंध जी सक़ाफ़त हज़ारे सालनि जी पुराणी तहज़ीब आहे। हर मुल्क जी पंहिंजी सुञाणप आहे। असांखे फ़ख़्रु आहे त पंहिंजे तहज़ीब ते अॼोको ॾींहुं असांजो ईद जो ॾींहुं आहे। सक़ाफ़ती लिबास, टोपी, अजरक पाए पंहिंजे सिंध धरतीअ सां मुहबत जो इज़हार कयूं था। जीअं अॼु असांजो ईद जो ॾींहुं आहे, ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा खां वधीक ॾींहुं आहे। जॾहिं कुझु कोन हो तॾहिं सिंध हुई। असां उन सिंध दुश्मननि खे ॿुधाइणु चाहियूं था त ईद उल अज़हा ईद उल फितर खां वधीक आहे। 7 डिसंबर असांजो क़ौमी ॾींहुं आहे। ईद आहे जंहिंखे सिंधी क़ौम जेको आहे सो सक़ाफ़ती ॾियारे खे ईद करे मल्हाईंदी आहे। ऐं सिंध जी सक़ाफ़त जेका आहे 5000 साल पुराणी आहे। जॾहिं दुनिया खे कपिड़ा पाइण बिना न ईंदा हुआ त सिंधी माण्हू कपिड़ो ठाहे दुनिया ताईं वणिज वापार बि कंदा हुआ ऐं दुनिया जे माण्हुनि खे कपिड़ो पाइणु सेखारियऊं। ऐं न त दुनिया जेको आहे सो पन वणनि जा पन ॿधी ऐं केलनि जा पन ॿधी उन हिसाब सां हलंदा हुआ। ऐं असांजी सिंधी सक़ाफ़त शाहूकार आहे। अॼु असीं सिंधी माण्हू पंहिंजे सिंध जे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन ॻाढ़े झंडे जी छांव में सॼी दुनिया खे ॿुधायूं पिया त असीं पंहिंजे सिंध जी सक़ाफ़त जेका शाहूकार आहे उन जी मालिकी बि कयूं पिया। ऐं इहा जेका आहे सिंध जी सक़ाफ़त या कंहिं बि क़ौम जी जेका आहे सक़ाफ़त जेका आहे सुञाणप हूंदी आहे। ऐं असांजी सुञाणप टोपी, अजरक, पटको, कुहाड़ी ऐं ॿियूं खोड़ साहेड़ियूं शयूं अची थियूं वञनि। ऐं इन में असांजी जेका इज़त, गैरत, बहादुरी, दिलेरी उहा बि असांजी सक़ाफ़त आहे। अमीन आहियूं। अॼु सिंध वासियुनि खे मुबारकबाद हुजे। सॼी दुनिया में जेके सिंधी रहनि था उन्हनि खे मुबारकबाद आहे। हीउ जेको ॾींहुं आहे असांखे ॿधी करण जो सबूत थो ॾिए त हिन ॾींहं ते असां जीअं लड़ीअ में मणिया लड़ीअ वांगुरु मणियूं, असां पाण खे मणियूं। ऐं जेके मसइला सिंध जा आहिनि मसइला उन्हनि सां जेको आहे मुड़ी मुठ थियूं। ऐं मां चवां थो हीअ असांखे जेको ॾींहुं असांखे इहो ॾींहुं थो थिए त असां जेके क़ौमी वसीला आहिनि जेके जिन ते असांजा कब्ज़ा माना साम्राज्य कयो वेठो आहे उन्हनि जे लाइ असांखे पाण पतणु घुरिजे। पाणी जा मसइला आहिनि, सिंध धरती जा मसइला आहिनि। अॼु असां सिंध वासियुनि खे मुबारकबाद ॾियूं हिन क़ौमी ॾींहं ते। ऐं हिन क़ौमी ॾींहं ते असांखे गॾु थियणु घुरिजे ऐं हिन क़ौमी ॾींहं ते जश्न करणु घुरिजे। हीअ असांजी हिकिड़ी सक़ाफ़ती ईद आहे। असां सभिनी खे मुबारकबाद ॾियूं त मां चवां थो त हीअ असांजो क़ौमी ॾींहं अहिड़ा थियणु घुरिजनि इंशाअल्लाह। ॾियारो 7 डिसंबर हर साल जीअं हिन साल बि असां जसकम शहीद बशीर ख़ान यूनिट दौलतपुर जे तरफ़ां मल्हाए रहिया आहियूं। असां पूरे सिंधी क़ौम खे इहो मैसेज ॾींदा हलूं त सिंधी क़ौम जेको आहे सो हिकिड़ी पुरअमन क़ौम आहे। ऐं सिंधी क़ौम जेका आहे पंहिंजे सक़ाफ़त जे हवाले सां मशहूरु आहे। पूरे सिंधी क़ौम खे ॿुधाईंदा हलूं त सक़ाफ़ती ॾियारो जेको आहे सो असां कंहिं ईद खां घटि न आहियूं मल्हाईंदा। अॼु असांजो सक़ाफ़ती ईद जो ॾियारो आहे ऐं असांजी हीअ ईद ईद उल अज़हा ईद उल फितर खां वधीक असीं ख़ुशीअ सां मल्हाईंदा आहियूं। सक़ाफ़ती ॾियारो असीं मल्हाए रहिया आहियूं। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।